अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सरहरी ڀرسان सैयद शाह عنايت بخاري जे सालियाने उर्स मुबारक जूं तैयारियूं मुकमल थी वयूं। इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियत रईस मंजूर हुसैन ज़रदारी, संदस फर्ज़ंद रईस इकरार हुसैन ज़रदारी, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी करम खान जमाली पारां अॼु दरगाह शाह عنايت बुखारी जे मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़े दुआ घुरी मेले जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो। जॾहिं त रईस लुत्फ़ अली ज़रदारी, फ़कीर विरासत ज़रदारी, फ़कीर गुलाम रसूल ज़रदारी ऐं दरगाह शाह عنايت बुखारी जो गादी नशीं फ़कीर अज़हर हुसैन ज़रदारी समेत ॿिया मोज़िज़ साणस गॾु हुआ।